अपडेट कयो खे ताशकंद में पाकिस्तान उज़्बेकिस्तान बिज़नेस फोरम जो इजलास उज़्बेक सदर शौकत मीर ज़िया-योफ खिताब कयो। अपडेट कंदासीं गॾियल भाईवारी जे मौक़नि मां फ़ाइदो वरितो वेंदो। उज़्बेक सदर जो इहो चवणु आहे ही हिकु तारीख़ी दौरो आहे। गॾियल सरकार ते ॻाल्हियूं थियूं। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। ॿिन्ही मुल्कनि विच में आला सतही भाईवारी थियणु वञे पई। पाकिस्तान और उज़्बेकिस्तान विच में व्यापारी राब्ता वधाइण जा वॾा मौक़िया मौजूद आहिनि। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। गुज़िरियल हिकु साल दौरान पाकिस्तान में मुआशी इस्तेहकाम आयो आहे। शौकत मीर ज़िया-योफ जो इहो चवणु आहे हवा ऐं सिज जी रोशनी में तवाने हासिल करणु मुमकिन बणायो वेंदो। पाकिस्तान और उज़्बेकिस्तान जे वापारी काथो $2 अरब ताईं खणी वेंदा। अपडेट कंदासीं ताशकंद खां पाकिस्तान उज़्बेकिस्तान बिज़नेस फोरम जो इजलास उज़्बेक सदर शौकत मीर ज़िया-योफ खिताब कयो। गॾियल भाईवारी जे मौक़नि मां फ़ाइदो वरितो वेंदो। अपडेट कंदासीं ही हिकु तारीख़ी दौरो आहे। गॾियल सरकार ते ॻाल्हियूं थियूं। ॿिन्ही मुल्कनि विच में आला सतही भाईवारी थियणु वञे पई। अपडेट कंदासीं उज़्बेक सदर जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान विच में वापारी राब्ता वधाइण जा वॾा मौक़िया मौजूद आहिनि। गुज़िरियल हिकु साल दौरान पाकिस्तान में मुआशी इस्तेहकाम आयो आहे। हवा ऐं सिज जी रोशनी मां तवनाई हासिल करणु मुमकिन बणायो वेंदो। पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान जे वापारी काथो $2 अरब ताईं खणी वेंदा।